छो छा थियो? केॾां पियो वञी? दादा गुज़ारे विया, उन्हनि खे छॾण हरिद्वार थो वञा। हरिद्वार? सुठो सुठो। हरिद्वार माना मुक्तीअ जो धाम। दादाजी घणी इच्छा हुई, हू मूंखे हमेशह चवंदा हुया मुंहिंजे मरण खां पोइ हरिद्वार छॾे अचिजो। मन पुण्य कमाईनी पीउ जी आख़िरी इच्छा पूरी करण वारो आहीं। अंकल, समाज में रहणो आहे, जे ईअं न कंदुसि माण्हू ताना हणंदा, चवंदा पीउ जी इच्छा बि पूरी कान्हे कीअं। शांत थी। हा मन, लोक बोक आहे, इन जो तोखे ॾाढो सुठो फल मिलंदो। हाणे मां दादा बिना अकेलो कीअं रहंदुसि? तुंहिंजो पीउ त बुढ़ाश्रम में रहंदो हो न? हाणे माण्हुनि खे ॾेखारण लाइ इहो ढोंग छो थो करीं त हुनजी इच्छा पूरी करण लाइ मां हरिद्वार थो छॾण वञा? असां हिते ई रहंदासीं, तव्हां वेंदव? काथे रहंदमि मां? कंहिं सुठे ओल्ड एज होम। अॼु खां हिते ई तोखे रहणो अथई। बुढ़ाश्रम? हा, बुढ़ाश्रम। हाणे हिन घर में तुंहिंजे लाइ जॻह कान्हे। अॼु खां मां बुढ़ा आश्रम में रहंदुसि। हे हिकु बुढ़ा आश्रम आहे, असांजो घर त आहे कान। हाणे तव्हां ई ॿुधायो छा कजे? छॾे ॾिनो औलाद अकेलो, हाणे जीअं तीअं जीअणो आ, फुरिजी वियो आशियानो, हाणे बेघर